तती थधी का काने वेल वहण जी मथा थे ऊंधा पेर न लहे प्रियं जो पेर न लहे प्रियं जो। अस्सलाम वालेकुम मोज़िज़ सामीन। कश्मीर खां केटी बंदर ताईं कींजर खां कारूं झर ताईं भिट धणी जैन भलारी भूअं में जिते जिते मुंहिंजे आवाज़ जा पंछी परवाज़ कनि पिया ऐं जिन जिन बागनि में मुंहिंजो आवाज़ कनायो पियो वञे उतां जे समूरनि साह सरीकनि दोस्तनि जी ख़िदमत में फेसबुक ते लाइव प्रोग्राम ख़ुशबू ख़्याल खणी आऊं हाज़िर ख़िदमत आहियां अव्हांजो पंहिंजो मेज़बान असदुल्ला हिंगोर जो। अंदर जा अहवाल औरनि खां अॻु अव्हां खां इहो पुछंदा हलूं त कीअं आहे अव्हां जे मन जी मौसम ऐं दिलि जी दुनिया। असांजे मन अङण ते दुआनि जा दीप अॼु बि उन ई आस्ते रोशन त तव्हांजे चपनि जे कपनि ते मुर्कनि जा गुलाब टिड़ंदा रहनि ऐं अव्हां मोर माण्हू जिते हुजो जुड़िया हुजो। शल ख़ुशियुनि जा खोड़ गुल अव्हांजे जीवन ऐं झोल में झूमंदा रहनि। शल अव्हांजे मुर्कनि जो सुकार ऐं लुड़कनि जो डुकार रहे। शल कॾहिं बि अव्हांजी मुर्क मेरी न थिए। सामिन अवां बि जेकॾहिं असांजे अॼोके प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो था त जल्दी पंहिंजो नालो ऐं जंहिं बि माग खां असांखे कनायो पिया उतां जो नालो कमेंट कंदा त जीअं अव्हां हिन प्रोग्राम जो हिसो बणिजी सघो। धरतीअ ते बस ॿार जियां हूं धरतीअ ते बस ॿार जियां हूं लावारस कंहिं ॿार जियां हूं तूं जीअं वारी सुहिणा साईं पाण त मुछ जे वार जियां हूं जे तूं मुर्की मेण थियूं था मिठड़ा माखीअ लार जियां हूं घूरे न्यारे जेको कांइर कुर्सा बी कंहिं खार जियां हूं हुन जे वेखां पोइ असां बस धरतीअ में पलडार जियां हूं आंचलीअ सां दर्द घटायई रहिजी विया उन सार जियां हूं। सामिन इरम महबूब पंहिंजे किताब ऐं पोए में लिखे थी त मां अॼु जो हिकु बाशऊर नौजवान आहियां अज़मतनि ऐं हौसलनि जो को अणमट निशान आहियां जोश ऐं जज़्बा हूंदे बि वॾियल आहिनि ॿई हथ ई मुंहिंजा बेनूर आहियां अखियुनि हूंदे ऐं गिरवी रखियल आहे ज़बान मुंहिंजी वॾनि मुहकमनि में जा खोलण सां ताला पइजी वेंदा मुंहिंजे जाॻियल क़िस्मत ते पर पोइ बि मां अॼु जो हिकु बाशऊर नौजवान आहियां अज़मतनि ऐं हौसलनि जो को अणमट निशान आहियां। अंध चढ़ियल अखियुनि सां मां ॾिसी रहियो आहियां ॾींहुं ॾिठे जो पवंदे पंहिंजे हक़नि ते धाड़ा ऐं पोइ बि पंहिंजी गिरवी ज़बान सां दिलि ख़ुशि करण लाइ हणी रहियो आहियां ही नारा जंगा 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 ॾाढो असीं बि आहियूं ॾाढा छो जो मां अॼु जो हिकु बाशऊर नौजवान आहियां अज़मतनि ऐं हौसलनि जो को अणमट निशान आहियां हथ कपाए नूर विञाए देस पंहिंजो पाण फुराए
ऐं पंहिंजो तमाशाई जग खे बणाए पोइ बचंदुसि मां अॼु जो हिकु बाशऊर नौजवान आहियां, अज़मतनि ऐं हौसलनि जो को अणमट निशान आहियां। भिटाईअ जी भूं ऐं सिंधूअ जा किनारा, भिटाईअ जी भूं ऐं सिंधूअ जा किनारा, वरी यादि ईंदई मिठीअ जा निज़ारा। भले दूर घारी अजब रंग न्यारी, भले दूर घारी अजब रंग न्यारी, विसारे न सघंदे अखियुनि जा इशारा। मरी तूं घुमी ॾिस पिंडी बि फिरी ॾिस, मरी तूं घुमी ॾिस पिंडी बि फिरी ॾिस, पल ई कोन पवंदई भिटूं ऐं भिटारा। कलंदर जी नगरीअ जो मट नाहे जग में, कलंदर जी नगरीअ जो मट नाहे जग में, ॾिसी दंग विया रहिजी सिकंदर ऐं दारा। बिलावल इनायत हिते दौलह दोदा, ऐं सिंधूअ जी मोहबत में होशूअ जा नारा। वखर चाहतनि जो विराहिन चमन था, सदियुनि खां ही वसंदड़ सिंधियुनि जा उतारा, सदियुनि खां ही वसंदड़ सिंधियुनि जा उतारा। सामीन, प्रोग्राम जे हिन मोड़ ते वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं।
हवा ओ शोक हवा ओ शोक हवा शहर पर मोड़ ॾिठो हिन जूअ सां तुंहिंजो जोड़ ॾिठो मूं ॾिसंदे तोखे परखियो तूं भटकियल रूह बिलावल जो हिकु बान जे कपिड़े आयो हुए प्रोग्राम खुशबू खुशबू ख़्याल में सभिनी साथियुनि खे भलीकार चऊं था। निगाहनि में नींहं जा निज़ारा रखी थी, निगाहनि में नींहं जा निज़ारा रखी थी, सवें ख्वाब कोरा कुंवारा रखी थी। वणे जंहिंखे ॿोड़ी वणे जंहिंखे तारी, सिंधू जी अखियुनि जा इशारा रखी थी। जॾहिं ॿोल ॿोली थदा पहर बणजनि,
जॾहिं ॿोल ॿोली थधा पहर बणजन लॻे थो अंदर में सियारा रखी थी। जॾहिं दिलि घुरे थी उगाड़े वठनि था, जॾहिं दिलि घुरे थी उगाड़े वठनि था, ही कंहिंजा तूं ॻोढ़ा उधारा रखी थी। ॾेई टहक आरस थी जंहिं पल मोड़ी, चरियो चंड पागल सितारा रखी थी, चरियो चंड पागल सितारा रखी थी। सामिन अयाज़ ज़मर शेख पंहिंजे किताब टुटल टुकरा वजूद जा में लिखे थो त अखियुनि जो इश्क हा आऊं त फ़क़्ति उन्हनि पेरनि खे चुमियूं ॾेई अखियुनि जो इश्क बणाए छॾींदो आहियां जेके पेर आज़ादी जे राह में रहबरियूं कंदे रतो रत थी पवंदा आहिनि। माण्हू त नए साल जी आजियां खे बि एतिरो त बारूद सां भेले छॾींदा आहिनि जो नए साल जे अमन जो नियापो ॾींदड़ सिज बि सॼो रत में ॿुॾल नज़र ईंदो आहे। तो मूं ते एतिरा त वहशतनि सां वार कया आहिनि जो मुंहिंजो संद हाणोके सिंध जीअं साणो थी पियो आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजे अॻियां शराब जी बोतल बणिजी वञी त मुंहिंजा पेर मैख़ाने जी घटीअ जो घसी भुलिजी वञनि। अखियुनि खे अखियुनि जे इशारनि कुठो आहे, अखियुनि खे अखियुनि जे इशारनि कुठो आहे, असांखे अव्हां जिन पुकारनि कुठो आहे। अव्हां जे खिलण ते गुलनि खार खाधा, कुंवारनि चपनि जे किनारनि कुठो आहे। अव्हां सावणीअ जे हवाइनि जीअं हो, असांखे त हाणे ॾुकारनि कुठो आहे। चयाऊं त शायर तूं छा लाइ थो भटकीं, चयाऊं त शायर तूं छा लाइ थो भटकीं, चयमि बसि मिठीअ जे निज़ारनि कुठो आहे। सिंधूअ जी मिटीअ जो कसम थी खणे दिलि, असांखे प्रिय जे पचारनि कुठो आहे, असांखे प्रिय जे पचारनि कुठो आहे। सामिन इरम महबूब पंहिंजे किताब ऐं पोए में लिखे थी त पोपट रंगो प्यार, तुंहिंजो प्यार पाई ईअं भायां थी मूं ॼण कोई बालक रंगीन पोपट जूं आज़ादियूं हथ में झले के पल। ईअं ख़ुशि थींदो आहे जंहिंखेसि काइनात जा सारा ख़ज़ाना मिली विया हुजनि। पर वरिन पुॼाणा मूंखे अॼु हिकु अहसासु थियो आहे त अणॼाणाई मां या शायदि हासेकार तुंहिंजे पोपट प्यार खे क़ैद कंदड़ मुंहिंजी मुठ खुली वई आहे, जंहिं ते रहिजी वियल अधूरा नक्श मूंखे अलाए छो नंढपण में झलियल ॻाढ़ो पोपट ऐं उनजे परनि जा छॾियल कचा रंग यादि ॾियारीनि पिया।
सामिन शाइर चमनार थरी पंहिंजे किताब चंडा बाह में थरी लायारनि जी दर्द जी मंज़र कशी करे थो त हाय हाय कतीअ जी कहिड़ी मौसम, हाय कतीअ जी कहिड़ी मौसम जंहिंमें जनमनि दूरियूं हर हर लाड़ कंधे ते सारियूं निसरनि लाहियारनि जा टोला संभरनि कई जवानियूं छड़कनि छित ते सथजी लथजी ॾाढो थकिजी लाड़ी पोटनि थे थियूं पहचनि कई सिसकियूं आहूं तड़पूं कई सिसकियूं आहूं तड़पनि कई कूरियूं सोचूं सपना फीथनि हेठियां ज़ख़्मी थियनि था मोहब्बत जाके खेत निराला मोहब्बत जाके खेत निराला मुंद खां अॻु भेलाड़ थियनि था मां पुण हिकु थर ॼाई आहियां मां पुण हिकु थर ॼाई आहियां पापी पेट खे पालण ख़ातिर लाबारे ते आई आहियां रूह टंगियल आहे थर में मुंहिंजो चोरनि वारे घर में मुंहिंजो यादि अचनि थियूं सहेलियूं मूंखे जेके मुंहिंजे साह में आहिनि मुंहिंजी सेअर वाह में आहिनि हूअं पुण मुंद चरी आहे पहुती सर्दी लहर वरी आहे पहुती हिन ई मुंद में मुंहिंजे थर में शादियूं काज वधाणा थींदा कई जोड़ा लाऊं लहंदा मेहंदीअ पूर हथनि ते चिटबा मूंखे चंड नियापो ॾे पियो तुंहिंजे मिठड़े प्यारे सिर ते सोढे जीअ जी शादी आहे तस्वर में मां सोचां वेठी हुनजे बखमल जहिड़े बुत ते ॻाढ़ो जोड़ो पातर हूंदो मुंहिंजूं साह सरीखूं सरतियूं हुनजे भर में वेठल हूंदियूं शायदि मुंहिंजी यादि बि ईंदियुनि शायदि तिन जा हाव बि तड़पनि रासूड़नि ते नाच बि थींदा मुर्कूं टिड़ंदियूं ॻोढ़ा ॻणंदा रोंदे सोढी चोरे चढ़ंदी रोंदे सोढी चोरे चढ़ंदी। सामिन प्रोग्राम जे हिन मोड़ ते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। ख़ुशख़बरी हाणे अवां जे पंहिंजे शहर मिठीअ में थर इंस्टीट्यूट ऑफ पैरामेडिक्स प्राइवेट सेंटर ऐं अवां जे पंहिंजे शहर उमरकोट में उमरकोट पैरामेडिकल हेल्थ टेक्नीशियन प्राइवेट सेंटर खुली चुको आहे। हिते पैरामेडिकल जे कोर्सनि लाइ छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ दाख़िलाऊं जारी आहिनि जंहिंमें हेल्थ टेक्नीशियन ऐं पैरामेडिकल जे मुख़्तलिफ़ कोर्सिस में स्टडीज़ लाइ दाख़िलाऊं जारी आहिनि। नंबर 1 डिप्लोमा लेबॉर्ट्री टेक्नोलॉजी 2 साल। नंबर 2 डिप्लोमा डेंटल हेजिस्टेंट टेक्नोलॉजी 2 साल। नंबर 3 हेल्थ टेक्नीशियन 18 महीना। नंबर 4 डेंटल सर्जरी असिस्टेंट। नंबर 5 एंथेसिया टेक्नीशियन। नंबर 6 ECG टेक्नीशियन। नंबर 7 अल्ट्रासाउंड टेक्नीशियन। नंबर 8 डिस्पेंसर ट्रेनिंग कोर्स। नंबर 9 ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन। नंबर 10 लेबॉर्ट्री टेक्नीशियन। नंबर 11 फिजियोथेरापी टेक्नीशियन। नंबर 12 ब्लड ट्रांसफ्यूजन टेक्नीशियन। नंबर 13 एक्सरे टेक्नीशियन। नंबर 14 एमरजेंसी मेडिकल टेक्नीशियन 1 साल। नोट हिकु वक़्तु हिकु ई कोर्स में दाख़िला ॾिनी वेंदी। नोट फेबरवरी 2020 जे पहिरीं हफ़्ते खां बिल्कुलु क्लासिस जा आगाज़ कया वेंदा। एड्रेस थर इंस्टीट्यूट ऑफ सीशन कोट रोड नज़द बर्फ़ कारखानो माई भागी चौक मिठी। एड्रेस
उमरकोट इंस्टीट्यूट मेन मिरपुर ख़ास रोड नज़द मीज़ान बैंक उमरकोट। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 0333 26 43 918 0312 37 54 467 0344 35 56 011 0345 28 69 527 0347 36 55 240 0346 34 74 110। इन नंबरनि मां कंहिं बि नंबर ते राब्तो करे ऐं इन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करियो। जंहिं दोस्त इहो इश्तिहार न ॿुधो आहे सो प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर इहो इश्तिहार वरी शामिलु कयो वेंदो। प्रोग्राम जे हिन मोड़ ते ॿुधूं था इहो मौसीक़ी खां पोइ वरी हाज़िर थियूं था। सब माण्हू वञी घर सुमन
असांजो जानी मिलण ॾुखियो आहे। टुटी वियासीं कंहिं टार वांगे असांजो जानी मिलण ॾुखियो आहे। असीं हुआसीं ॿाहिरि वांगे ॿाहिरि खां अॻु अचणु ॾुखियो आहे। हिसाब कहिड़ा किताब कहिड़ा सवाल कहिड़ा जवाब कहिड़ा असांजूं सोचूं उहे ई साॻी साॻियूं असीं त घायल गुलाब जहिड़ा। असीं संगीती सुरनि में आहियूं असीं पखियुनि जे परनि में आहियूं। उहे शामूं उहे ई लामूं असीं अखियुनि जे दरनि में आहियूं। मल्हार मुंद जी हवा में ॻोल्हियो असां दिलि जे दुआ में ॻोल्हियो। असीं न ओॾा जफ़ा जे आहियूं असांखे वेही वफ़ा में ॻोल्हियो। हयात भरिजो प्यार सम्झो असांखे दिलि जो करार सम्झो। सदा सुरीले ऐं गीत जहिड़ा असीं पुराणीअ प्रीत जहिड़ा। हसीन यादनि जे हार वांगे छके छिनूं थिए ॻंढणु ॾुखियो आहे। टुटी वियासीं कंहिं टार वांगे असांजो जानी मिलणु ॾुखियो आहे। असांजो जानी मिलणु ॾुखियो आहे। हाणे उन्हनि महिरबाननि जा नाला शामिलु कंदासीं जंहिं असांखे मोहबतूं भेटियूं। फैज़ान अली असांजो प्रोग्राम ॿुधो। फैज़ान अली अव्हां जे मोहबतनि जा मक़रूज़। थरकोल ब्लॉक 2 खां बशीर अहमद हिंगोर जो असांजो प्रोग्राम ॿुधो। बशीर अहमद अव्हां जा वॾावड़। नामालूम मां खां अब्दुल जब्बार लाखो अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। मिठी खां अता बजीर हरीश ऐं शौकत हजाम असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। वरवाई खां इरफान अली लंजो अव्हां जा वॾावड़। मिठी खां लक्ष्मी चंद भील अव्हां जा वॾावड़। लेखराज मलाणी नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो। लेखराज अव्हां जा वॾावड़। मोतीराम चांदाणी अव्हां जा वॾावड़। न्याज़ अहमद रिंद नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो। न्याज़ अहमद अव्हां जा वॾावड़। मूरोमल हारवाणी अव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। राहुल रामजियाणी अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। प्रदीप कुमार अव्हां नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। जेतनदार कागिया इस्लाम कोट खां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। छाछरो खां मोहम्मद इब्राहिम नोड़ी अव्हां जा वॾावड़। रिजूमल खीमाणी अव्हां जा वॾावड़। अली हसन अव्हां जा वॾावड़। बिलावल हिंगोर जो अव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। कराची खां शाइर मुनेश कुमार अव्हां जा वॾावड़। राजा रमेश कुमार ओड अव्हां जा वॾावड़। शहर इस्लाम कोट खां निसार अहमद महिराण पोटो निसार अव्हां जा वॾावड़। तुगूसर खां तनूमल अव्हां जा वॾावड़। अशोक कुमार ख़ामोश नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो अशोक अव्हां जा वॾावड़। इस्लाम कोट खां अज़ीज़ुल्ला नोड़ी अव्हां जा वॾावड़। नामालूम मां खां सूमार समूह अव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया अव्हां जा वॾावड़। दिलबर हुसैन अव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। शहर इस्लाम कोट खां साईं हिशमत राय साईं अव्हां जे मोहबतनि जा मक़रूज़। अकरमुल्ला अव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। महरम अली चारो अव्हां जा वॾावड़। परवेज़ अली वीसर मिठी खां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। गुल नोड़ी नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। रानमल राज अव्हां जा वॾावड़। उमैद अली शाह बुखारी नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। मुमताज़ नोड़ी नामालूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। अब्दुल समद नोड़ी असांजो प्रोग्राम ॿुधो अव्हां जा वॾावड़। उमैद अली शाह बुखारी नवकोट खां अव्हां जा वॾावड़। दौलत कुमार अव्हां जा वॾावड़।
सोबारो शाह खां राज नरेश अवांजा वॾावड़। अशोक कुमार असांजो प्रोग्राम ॿुधो, अशोक अवांजा वॾावड़। दिलरोज़ भील हब चौकी खां असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। सजाद अली दर्स अवांजा वॾावड़। शेर इस्लाम कोट खां निसार अहमद मेहरान पोटे उमाणी। असांजे आवाज़ नगर जे साथी बशीर उडेजे जी ये शाइरी। अलाह वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अलाह वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, गुॾियुनि सां कुॾियासीं, पखियुनि जीअं उॾियासीं, प्री लोड हिकिड़ी ते गॾिजी लुॾियासीं, सुबुह जो गॾियासीं, संझाए जो टुटियासीं, विढ़ियासीं ठहियासीं, ठहियासीं विढ़ियासीं, बिना डप कंहिंजे गले पे मिलियासीं, सॼे ॻोठ पंहिंजे ॾिठो पाण खे गॾु, हिते पे हलियासीं, हुते पे हलियासीं, अलाए वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। तॾहिं एतिराज़नि नथे वार खोलिया, तॾहिं ख़ौफ़ कंहिंजो हुयो कोन ढोलिया, तॾहिं ॿार हुआसीं हाणे यार आहियूं, तॾहिं गॾु हुआसीं हाणे धार आहियूं, ॾिठे पाण खे थी ज़मानो वियो आहे, इहो वक़्त जो ॾिस वॾो अलमियो आहे, ॿारो तण जो ॿेड़ो उकारे छॾियोसीं, अलाए वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अलाए वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। अमोलक थरी अवां असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। ख़ुदा बख़्श नोड़ी अवांजा वॾावड़। बिलाल उमराणी अवांजा वॾावड़। शेर इस्लाम कोट खां अली हसन ओठो अवांजा वॾावड़। नवाब शाह खां शहज़ाद हुसैन भंगवार अवांजा वॾावड़। सत्तार कुंभर नामैलूम मां खां प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। अनवर बजीर अवांजा वॾावड़। शेर इस्लाम कोट खां फारूक सत्तार दल अवांजा वॾावड़। गुलाम नबी रामो नामैलूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। अयाज़ अली ख़ासकेली डिगड़ी खां असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। रियाज़ अहमद हिंगोर जो अवांजा वॾावड़। मुमताज़ अली असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। जुमू जयपाल जुमू अवां असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। वाहिद बख़्श हिंगोर जो ॻोठ मेहर हिंगोर जा असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, वाहिद बख़्श अवांजा वॾावड़। बिलाल बजीर जूं मोहबतूं दिलि जा पांध पकिड़े चुकूं अवांजा वॾावड़। अफ़ज़ल अली मोहम्मद लंजो अवां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया, अवांजा वॾावड़। जान मोहम्मद लंजो नामैलूम मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो, अवांजा वॾावड़। दिलबार अवांजा वॾावड़। अब्दुल्ला दर्स सिंध जे सुरीले शाइर साईं महबूब दर्स जो नज़म माणियो। आशिक़े जा सभु अखर तोखे ॾिठमि सजदा कंदे, आशिक़ी जा सभु अखर तोखे ॾिठमि सजदा कंदे, वण वलियूं मड़ियूं मंदर तोखे ॾिठमि सजदा कंदे, शाइराणी सोच जा सभु सिलसिला तो ते ख़तमु, कल कन्या कल बहर तोखे ॾिठमि सजदा कंदे, ही वठे वारियूं हवाऊं ही हसन थर जो सॼो, ही वठे वारियूं हवाऊं ही हुसन थर जो सॼो, अख कंडियूं लाणा लुलर तोखे ॾिठमि सजदा कंदे, तूं मले जो माग आहीं या मिठे जी का मिठी, पार कर जा पट पलर तोखे ॾिठमि सजदा कंदे, भालवा भकुआ भोॾे सर जो आहीं भाग तूं कासबे जा कुल ककर तोखे ॾिठमि सजदा कंदे, चूड़ीअ जा चेट चारा चाग कनि तोखे चुमी, छेर ते छाऊं छमर तोखे ॾिठमि सजदा कंदे, राईले जी राति आहीं या सहर सहरीअ संदो, थारीअ जा सभु थूहर तोखे ॾिठमि सजदा कंदे, ॻोठ आदि गाम जहिड़ा रंग सभु तो में नचनि, पूंजड़ियुनि जा ॼण वलर तोखे ॾिठमि सजदा कंदे, भर झलोथी भाकरनि जो ॼण भोरी लो लॻी, पाक पड पोठा पधर तोखे ॾिठमि सजदा कंदे, तूं त देवीअ वारो मुर्शिद जहिड़ो आहीं दिलरुबा, चेलार जा सभु गाम घर तोखे ॾिठमि सजदा कंदे, सूंह तुंहिंजे जी सलामी सिज परे महबूब थो, जिन
जिन मुल्क कतियूं कमर तोखे ॾिठमि सजदा कंदे। अली शेर जत ना मिलूं मां खां असांजो प्रोग्राम ॿुधो। अली शेर अवांजा वॾावड़, गोवर्धन सिंह अवांजा वॾावड़, असमतुल्ला अवांजा वॾावड़, हिशमत राय अवांजा वॾावड़, मिठी खां जान मोहम्मद लंजो अवांजा वॾावड़, फ़कीर फारूक रहमो अवांजा वॾावड़, नवाब अली अवांजा वॾावड़, शेर इस्लाम कोट खां राशिद अली नोड़ी अवांजा वॾावड़, अब्दुल जब्बार लाखो शादी लार्ज खां अवांजा वॾावड़, देवराज सिंधी टंडो अलायर खां अवांजा वॾावड़, मिठी खां अंदर धीराणी, साहिल के भूराणी अवांजा वॾावड़, मेहताब अमराणी हैदराबाद खां अवांजा वॾावड़, राज बजीर इस्लाम कोट खां अवांजा वॾावड़, मोहम्मद यूसुफ रामो अवांजा वॾावड़, साईं ख़ालिद रज़ा बजीर असांजो प्रोग्राम ॿुधो। साईं अवांजा वॾावड़, मोहम्मद यूसुफ रामो अवांजा वॾावड़, गुलाम कादिर अवांजा वॾावड़, अली दोस्त मुबारक अवां असांजो प्रोग्राम ॿुधो अवांजा बि वॾावड़। ॾुखनि जी तार दरिया जी अञा मस्ती टुटी नाहे, ॾुखनि जी तार दरिया जी अञा मस्ती टुटी नाहे, अंदरि मां इंतज़ारनि जी अञा मौसम खुटी नाहे, अञा दिलि जे गुलियनि पियो विछोड़ो गीत झुंगारे, सड़ी पई सूंहं सदमनि में हवा बि लुड़क पई हारे, वफ़ा जे जीअ में खंजर ॾुखनि जा जो खुता आहिनि, विछाए चीन जी चादर तॾहिं सुरका सुता नाहिनि, वेयूं भेलाड़ थी मुर्कूं ॾिठा आहिनि ख़ुशीअ जा घर, नज़र जे उभ ते चोॾस लॻनि था मातमी मंज़र, सुरीलीअ सार ते बंदश लॻी आहे प्यार ते बंदश, मिलण जी मुंद में आहे लॻी महकार ते बंदश, विछोड़नि जी ततल मौसम वञण ते आ वञी पहुती, पिरी बसि दर्द जे ॾोरी, टुटण ते वञी आ पहुती, टुटण ते आ वञी पहुती। सामिन प्रोग्राम जे हिन मोड़ ते वठूं था ब्रेक। ख़ुशख़बरी हाणे अव्हांजे पंहिंजे शहर मिठीअ में थर इंस्टीट्यूट ऑफ पैरामेडिक्स प्राइवेट सेंटर खुली चुको आहे ऐं अव्हांजे पंहिंजे शहर उमरकोट में उमरकोट पैरामेडिकल हेल्थ टेक्नीशियन प्राइवेट सेंटर खुली चुको आहे। हिते पैरामेडिकल जे कोर्सनि लाइ छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ दाख़िलाऊं जारी आहिनि, जंहिंमें हेल्थ टेक्नीशियन ऐं पैरामेडिकल जे मुख़्तलिफ़ कोर्सिस में स्टडीज़ लाइ दाख़िलाऊं जारी आहिनि। डिप्लोमा लेबॉरेटरी टेक्नोलॉजी 2 साल, डिप्लोमा डेंटल हेजिस्टेंट टेक्नोलॉजी 2 साल, हेल्थ टेक्नीशियन 18 महीना, डेंटल सर्जरी असिस्टेंट, एनेस्थीसिया टेक्नीशियन, ईसीजी टेक्नीशियन, अल्ट्रासाउंड टेक्नीशियन, डिस्पेंसर ट्रेनिंग कोर्स, ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन, लेबॉरेटरी टेक्नीशियन, फिजियोथेरेपी टेक्नीशियन, ब्लड ट्रांसफ्यूजन टेक्नीशियन, एक्सरे टेक्नीशियन ऐं एमरजेंसी मेडिकल टेक्नीशियन 1 साल। नोट हिकु वक़्तु हिकु ई कोर्स में दाख़िला ॾिनी वेंदी। नोट फेबरवरी 2020 जे पहिरीं हफ़्ते खां बिल्कुलु क्लासिस जा आगाज़ कया वेंदा। एड्रेस थर इंस्टीट्यूट सेशन कोर्ट रोड नज़द बर्फ़ कारखानो माई भागी चौक मिठी। एड्रेस उमरकोट इंस्टीट्यूट मेन मिरपुर ख़ास रोड नज़द मीज़ान बैंक उमरकोट। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 0333 26 43 918 0312 37 54 467 0344 35 56 011 0345
28 69 527 0347 36 55 240 0346 34 74 110। इन नंबरनि मां कंहिं बि हिकु नंबर ते राब्तो करे इन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करियो। नोट: जंहिं दोस्त इहो इश्तिहार सही नमूने सां न ॿुधो हुजे सो प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ इहो इश्तिहार ॿुधी सघे थो। सामिन, हाणे प्रोग्राम जी ॿुधूं था इहा आख़िरी मौसीक़ी। चंड अड़े चंड तोखे आहे वड़ो तो पारे मूं ढोल ॾिसी तां दस ॾिजां चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो। अजब ख़ान असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा वॾावड़। इरशाद अली राम असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा वॾावड़। राण सिंह सेंदल असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा वॾावड़। मस्त छोड़ू मगन जिनके घूरे गगन मस्त छोड़ू मगन जिनके घूरे गगन पैर में सब बदन दुर्योधन मानाणी इस्लाम कोट खां प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा वॾावड़। जुमन बजीर असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा वॾावड़। जिते चांदनी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो रात जी सांत में तैक चौथा ॾिड़न रात जी सांत जिन जिन दोस्तनि असांजे प्रोग्राम खे जीअ में जायूं ॾिनियूं उन्हनि सभिनीनि साथियुनि जा थर वारीअ खां वधि थोरा। वण वॼण था लॻन रागिणी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो। रेशमी रात में पशम जेड़े बहर उमर ज़मा असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा वॾावड़। राशिद असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, अवां जा बि वॾावड़। वींदो वारन में आ वाण जी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो तो ॾिठो कोलिया सामिरी गोठड़ो चूड़ चमकन जिते चांदनी गोठड़ो चूड़ चमकन जिते प्रोग्राम ख़ुशबू ख़्याल मां पंहिंजे मेज़बान असदुल्ला हिंगोर जो खे ॾींदा
मुर्की मोकल असां पिरी शाल हूं बराबर ॾींहड़ा।